PIA जी निष्कारी ते पीपल्स पार्टी जो एहतजाज। खर में रुपयनि जी क़ौमी एयरलाइन के भुगड़नि मुठ विकिरो कयो वियो। सखर में पीपल्स पार्टी पंजाब क़यादत जी प्रेस कॉन्फ्रेंस। PIA जी निष्कारी फुरलट ऐं MCB खां वॾो स्कैंडल करार। चौधरी मंज़ूर अहमद ऐं ॿियनि चयो त PIA जी निष्कारी गैर शिफ़ाफ़, गैर मुनसिफ़ाणी ऐं ज़ालिमाणी आहे। असुल हक़ीक़तूं लिकायूं वियूं आहिनि। हज़ारें अरबनि जा असासा 10 अरब में विकिरो करण ते हैरत थिए थी। कैप्टन जंग सुठे नमूने विढ़ी सघनि था, उहे कारोबार नथा करे सघनि। PIA खे डिघे अरसे खां ॿार सम्झियो वियो। इहो हर साल हुकूमत खे 8 अरब ॾेई रहियो हो। PIA पार्लियामेंट एक्ट तहत ठही हुई। असां पार्लियामेंट में आवाज़ उथारींदासीं। हिकु ख़ासि ग्रुप खे फ़ाइदा ॾिना विया। 10 अरब वठी क़ौमी इदारे खे लीज़ ते ॾिनो वियो। PIA जा 3 जहाज़ आहिनि, जिन मां 20 फ़ाल आहिनि। कराची, पेशावर ऐं ॿियनि इलाइक़नि जा वसीला बि ॾिना विया आहिनि। 10 अरब जा स्पेयर पार्ट्स ऐं सपोर्टिंग मशीन्स अलॻि आहिनि। पीपल्स पार्टी पंजाब क़यादत इंकशाफ़ कयो त 8 मिल्कियतुनि जूं क़ीमतूं अरबें रुपया आहिनि, जेके बि उन्हनि खे ॾिनियूं वयूं। 64 हवाई रस्तनि जी का बि क़ीमत न वरिती वई। PIA आरिफ हबीब खे ॾियण जो मनसूबो अॻुवाट ठहियलु हो। रावलपिंडी, इस्लामाबाद ऐं लाहौर एयरपोर्ट्स खे बि विकिरो करण जो मनसूबो तयारु। पीपल्स पार्टी पंजाब जी क़यादत पारां गैर जानिबदार जांच कराइण जो मुतालबो। PTI इंतिहा पसंदी जी सियासत छॾे ॾे। इदारनि ते हमला थींदा त एक्शन थींदो। शिकायत न करणु घुरिजे। जमहूरियत जी बका लाइ सियासी हल कढणु घुरिजे। सियासी जमातुनि खे हिकु नुक़्ते ते आणणो पवंदो। सदर खे किरदारु अदा करणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जूं लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो चयो त PTI लाइ पैगाम आहे त इंतिहा पसंदी छॾे साफ़ ऐं शफ़ाफ़ सियासत करे। इदारनि ते जेके हमला कया विया उन जे एक्शन ते शिकायत न करणु घुरिजे। सियासी जमातुनि खे सियासी रस्ता कढणा पवंदा। सियासत मां वधीक गुंजाइश करणु मुल्की मफ़ाद में आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सियासी जमातुनि विच में मुफ़ाहिम जो किरदारु अदा करे सघे थो। नून लीग जे वफ़्त सां के बि सियासी ॻाल्हियूं न आहिनि थियूं। डिघी इनिंग्स जो फ़ैसिलो आवाम कंदो। भित ते लिखियलु आहे त इलेक्शन जल्द न थींदी। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां नई इलेक्शन खां अॻु चूंड सुधारा लाज़मी करार। इमरान फारूक को अल्ताफ हुसैन ने मारा है, मरवाया है, नशे में धुत। यहां किसी को फोन किया कि तुम्हारे कायद को परेशान करता है, उन्होंने प्लान कर लिया और प्लान करके जाकर इमरान फारूक को मार दिया। सारी डिटेल है हमारे पास। तुम्हारी अल्ताफ हुसैन सालगिरह का दिन है, उन्होंने तुम्हें सालगिरह का तोहफा दिया इमरान फारूक को। 17 सितंबर 2010। 40 साल लगाने वाले इमरान फारूक, पूरा ऑपरेशन भुगतने वाले इमरान फारूक को उसी के कायद की बर्थडे पे, सालगिरह पे उसकी मौत का तोहफा दे रहे हैं। ये अल्ताफ हुसैन। इमरान फारूक खे MQM बानी क़त्ल करायो। कराची जा कब्रिस्तान ऐं जेल जवाननि सां भरिजी विया ऐं समय माण्हू अञा ताईं गुम आहिनि। ज़िम्मेवार MQM लंडन बानी आहे। मुतहिदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान जे अॻवान मुस्तफ़ा कमाल जा हिकु भेरो ॿीहर MQM लंडन जे बानी ते संगीन इल्ज़ाम। कराची में पार्टी कारकुननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त MQM बानी जे हुकुम ते इमरान फारूक खे क़त्ल करे MQM बानी खे सालगिरह जो तोहफ़ो ॾिनो वियो। MQM बानी ड्रामेबाज़ ऐं दोखेबाज़ शख़्स आहे। MQM बानी क़ौमी ॾोहारी ऐं मुल्क जो गद्दार आहे। नाम निहाज़ शख़्स क़ौम जे ॿारनि खे नुक़सानु पहुचायो। गुज़िरियल हफ़्ते इमरान फारूक जी घरवारी लंडन में लाॾाणो करे वई। बानी लाश ते नाटक शो कयो। लाश पाकिस्तान मोकिलण लाइ लखें पाउंड जो चंदो वसूल कयो। कराची जी तबाही जो ज़िम्मेवार MQM बानी खे सम्झूं था। मुस्तफ़ा कमाल तरफ़ां बरतानिया वञी इमरान फारूक क़त्ल केस पोइवारी जो ऐलान। क़त्ल केस में तावन करण लाइ तयारु आहियां। इमरान फारूक जे ॿारनि खे बानी सां राब्तो न करण जी दरख़्वास्त। खबर शादी हुई रुस्तम जा जानी। शिकारपुर में कबीलाई दहशतगर्दी जो शिकार घोट ऐं संदसि मासूम भाउ समेत 3 ॼणा क़त्ल। घोट जी अमर समेत 5 ॼणा ज़ख़्मी। जतोई महर तकरार तां रुस्तम शहर खां जैकबाबाद वेंदड़ जानियुनि मथां कुंदन बाईपास ते 10 खां वधीक हथियारबंदनि जी फायरिंग। घोट अल्ताफ़ महर, ॿारो मोहम्मद हसन महर ऐं मोहम्मद रमज़ान महर मारिजी विया। 5 ज़ख़्मी थी पिया। लाश ऐं ज़ख़्मी सिविल अस्पताल मुंतक़िल। शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। 1.5 साल दौरान महर जतोई तकरार में 52 माण्हू मौत जो खाज बणिजी विया।
कराची जे सोराब ॻोठ वारे इलाइक़े मां औरत ऐं 3 ॿारनि जा मुबैना फाहो ॾिनल लाशत वाक़े वारे हंधि तां पुलिस क्राइम सीन यूनिट सबूत गॾु करे वरिता। पुलिस मूजिबि औरत ऐं संदसि धीउ जा लाश हिकु रसी में गॾु हिकु पुटु ऐं हिकु धीउ जा लाश अलॻि अलॻि रसियुनि में टंगियल हुआ। फौतनि में 30 वरनि जी फातिमा, 10 सालनि जी सोनम, 3 वरनि जो अर्ज़ुद ऐं 2 सालनि जो अरमान शामिल। पुलिस शक जी बुनियाद ते औरत जे मुड़ुसु नजीबुल्ला खे हिरासत में वठी छॾियो। पुलिस मूजिबि औरत जो तालुक़ु अफ़गानिस्तान ऐं संदसि मुड़ुसु जो पंजाब जे इलाइक़े लैया सां आहे। लाश अस्पताल मुंतक़िल। सूबाई घरू वज़ीर दियाल अंजार नोटिस वरितो। वाक़े जी रिपोर्ट तलब। मीरपुर ख़ास पुलिस वकील चौधरी शहजाद क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि जा घर ड्राहे छॾिया। जवाबदारनि जा घर ड्राहण लाइ असिस्टेंट कमिश्नर पुलिस अटालन ऐं गरी मशीनरी समेत GR कॉलोनी में पहुची वियो। केस में नामज़द केतिरनि ई जवाबदारनि जा घर ड्राहे पट कया विया। एडवोकेट चौधरी शहजाद जे क़त्ल केस में लाशारी बिरादरी जा 15 खां वधीक माण्हू नामज़द थियल। 4 ॾींहं अॻु मीरपुर ख़ास में वकील खे फायरिंग करे क़त्ल कयो वियो हो। मिली त चइजा के चांदनी तो सिवा न थींदी, सखी पिया खे मिली त चइजा के चांदनी तो सिवा न थींदी, अची त मुंहिंजे उमास में आ छो तॾी राति कान थींदी, सखी पिया खे मिली त चइजा के चांदनी तो सिवा न थींदी। ऐं महान कवि शेख अयाज़ जी 28वीं वरसी मल्हाई पई वञे। कराड़ जी कंधीअ ते वाक़िअ शेख अयाज़ यारां आख़िरी आरामगाह ते अदीब, शाइर ऐं सुजाण धुरियूं गॾु गुल निछावर भिड़शाह में वरसी तक़रीब मुनक़िद। धरती जहिड़े शाइर खे अनमोल लफ़्ज़नि जी भेटा पेश। मुख़्तलिफ़ शहरनि में बि मेड़ाका मुनक़िद।